सदीक अहमद जमाली की अगवानी में समय कारकुनन क़ौमी इशारा ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक शाहनी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हींअर असां दादू इंडस हाईवे ते मौजूद आहियूं, जिते पीपल पार्टी मरकज़ी क़यादत जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते अॼु पीपल पार्टी ज़िले दादू सदर MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली जी अगवानी में एहतजाजी धरणो हयो वियो आहे। अचो हिते माण्हुनि खां पुछा कयूं त हिननि जो छा चवणु आहे। धरणो ॾिसो पिया ही अवाम सां यकजहती जे करे पीपल्स पार्टी जा कारकुन वर्कर उहिदेदार सरापा एहतजाज थी वेठा आहिनि, छाकाणि त लिहाज़ी गवर्नमेंट लिहाज़ी जंहिं नमूने सां ग़रीब अवाम के तंग कयो आहे, महीने जे हर चौथे महीने में हर 15 ॾींहं मां सम्झा थी पई त ही पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों प्राइम मिनिस्टर आहे जंहिं वटां पेट्रोल जूं क़ीमतूं एॾियूं तेज़ी सां महीने में 4 दफ़ा वधनि थियूं। जेको वफ़ाक़ी वज़ीर आज़म इमरान खान आयो आहे, जेको सिलेक्टेड वज़ीर आज़म आयो आहे, हिन घाटे रोड महांगाई करे छॾी आहे। 3 महीनो आहे CNG बंदि आहे, चुल्हा नथा ॿरनि, काठियुनि ते मायूं मानी पचाए अंधियूं थी वियूं आहिनि ऐं गैस बि बंदि लॻो पियो आहे। पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो माण्हू गाॾियूं खपाइण ते मजबूर आहिनि। त बिलाल साहब जो हुकुम थियो त दग जेको हूंदा इहे बंदि हूंदई ऐं तुंहिंजो घेरो तंग थी वेंदो ऐं अलाह जे तरफ़ खां हिकिड़ो ज़वाल तुंहिंजो ईंदो जो तूं क़यामत ताईं गर्क थी वेंदी। महंगाई जे बारे में जेको ॾिस गैस महांगी, पेट्रोल महांगो, खाधो महांगो, अज्जा महांगियूं, असां हिन हुकूमत मां छुटकारो वठणु चाहियूं था। असांजी इहा अपील आहे त इमरान खान पंहिंजे घर वञे। जेकी महांगाई आहे मुल्क में महांगाई आहे, माण्हू जेको असांजो हेठो तबिक़ो आहे, ग़रीब तबिक़ो आहे, उहो पीड़ थी रहियो आहे। त असीं जी इहा डिमांड आहे, पीपल्स पार्टी जी डिमांड आहे त ग़रीब जेकी अवाम आहे हुनखे जेको हुनखे ॿियो कुझु न बुनियादी हक़, हुनखे रोटी कपिड़ो ऐं मकान जेको बेसिक राइट आहे उहो मिलणु घुरिजे। त जेके पेट्रोल जी क़ीमतूं जेकी ॾींहों ॾींहुं चढ़नि थियूं उन मां असांखे ग़रीब माण्हू जी जान अची कई वञे। रोज़ पेट्रोल महांगो आहे, लाइट महांगी आहे, इन खां अलावा पाणी जी शॉर्टेज आहे। सिंध वारनि सां उन्हनि माटुली मां शुरू कयो आहे। ॾिठो आहे त महांगाई किथे पहुती आहे। इमरान खान पाण चवंदो हो त जिते डॉलर महांगो थिए त वज़ीर आज़म चोर हुजे, पेट्रोल जेकर वधे त वज़ीर आज़म चोर हुजे। अॼु साबित पियो करे त चोर पाण आहे, चोर हिन जी कैबिनेट आहे। असांजो चेयरमैन साहब जा इहे हिदायतूं आहिनि त असीं हिन अवाम ग़रीब खे हिन ॾुतड़ियल हाल में नथा ॾिसी सघूं। ही सिंध गवर्नमेंट जंहिंखे हिकु हक़ीक़ी गवर्नमेंट आहे, उनजा फंड्स उनखे कोन मिलनि जो ग़रीबनि खे उहो को सुख पहुचाए सघूं। असांजे दवाऊं जेके आहिनि, जेके शुगर जी दवा हुजे, ब्लड प्रेशर जी दवा हुजे, जेको माण्हू 100 रुपए वठंदो हो 1000 रुपए जी थो वठे। खंडु अटो जेके स्कैंडल थिया उनजे बारे में का पुछा कान्हे का, मगर केसिस आहिनि त चूंडियल नुमाइंदनि ते केसिस आहिनि जेके हक़ीक़ी नुमाइंदा आहिनि। उनखां अलावा एॾी सिर तोड़ महांगाई सां माण्हू अॼु ग़रीब 2 वक़्तनि जी मानी खाइण खां हलाक आहे। इन मुल्क में महांगाई आहे रोज़ जे बुनियाद ते थिए पई। तव्हां पाण ॾिसो पिया त हर लिहाज़ खां हर शइ जेका आहे उहा रोज़ डेली जे बुनियाद ते उनजो अघु वधे पियो। त असां इहो सिधो सो हिन मुल्क जो अवाम पीड़िजे पियो, उनजो गुज़र सफ़र नथो थिए, ग़रीब माण्हुनि जो गुज़र सफ़र नथो थिए, नौकिरी पेशा माण्हू जेके आहिनि उहे परेशान आहिनि। जी नाज़रीन, हितां जे माण्हुनि जा तासरा तव्हां ॿुधा आहिनि। हिन जो चवणु आहे त महांगाई, बिजली जी लोड शेडिंग ऐं वफ़ाक़ जे ग़लति पॉलिसियुनि सबबि अॼु असां एहतजाजी धरणो हयो आहे। कैमरामैन टीम सां गॾु मुश्ताक शाहनी, MNN TV दादू।